बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफा युअतीका रब्बुका फतरदा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमाईन। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, मंशुर ढंढ जे किनारे ते ॻोठ मियाणी आरी सरा जे रहण वारो तव्हांखे लख न करोड़ न पर अणखुट मुबारकूं जो मुझे सुहिणे करीम रब तव्हां ऐं असां जहिड़नि गुनहगारनि खे पंहिंजे महबूब जे मीलाद लाइ चूंडियो आहे। केतिरा न तव्हां सां ख़ुशि नसीब आहियूं जो पंहिंजे वॾड़नि खे ईसाले सवाब जे लाइ
जे हिते भी हाजी मोहम्मद फज़ल मल्लाह ऐं संदसि पुटनि जे तरफ़ खां ही जेको प्रोग्राम रखियो वियो आहे उन्हनि जे प्यारे बाबा मरहूम दुर मोहम्मद मल्लाह ऐं प्यारी अमड़ मरहूमा जे ईसाले सवाब लाइ यादि रखो मुंहिंजा मुस्लमान भाइरो मंसूर ढंढ जे किनारे ते रहण वारा आशिको हे मुझे करीम रब जो खास करम छो त जुड़ थींदो आहे त आसिरो थींदो आहे त मींहुं वसंदो निशानी आहे मींहुं वसण जी उतर जी हीर लॻंदी आहे त आसिरो थींदो आहे त थधि पवंदी यकीनन जॾहिं तव्हां सां पंहिंजे दुनिया मां छॾे वियल जेके उन्हनि जे रूह खे सुकून ॾियण लाइ बि तव्हां सां वञी था दामन मुस्तफ़ा में हथ विझो बचिड़े जो अकीको थिए तॾहिं बि दामन मुस्तफ़ा में हथ बचिड़े जो सुन्नत तोहर थिए तॾहिं बि दामन मुस्तफ़ा में हथ मुराद आहे मीलाद मुस्तफ़ा मीलाद मुस्तफ़ा जी माना है ज़िक्र मुस्तफ़ा ऐं ज़िक्र मुस्तफ़ा उहो आहे जो तॾहिं खां शुरू आहे जॾहिं खां तुंहिंजी न की तॾहिं हुई न की जॾहिं हुई पर ज़िक्र मुस्तफ़ा हुयो केस ताईं हलंदो तुंहिंजी केस ताईं बि ख़त्म थी वेंदी जेसि ताईं बि ख़त्म थी वेंदी सभु कुझु ख़त्म थींदो पर ज़िक्र मुस्तफ़ा पोइ बि हूंदो यानी मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़िक्र खे अल्लाह ताला एतिरो त बुलंद ऐं बाला फरमायो आहे त मुंहिंजा दोस्त जंहिं महबूब जे ज़िक्र खे ख़ुदा एतिरो बुलंद कयो आहे जो अल्लाह ताला फरमाए जालत ज़िक्रक ज़िक्री महबूब तुंहिंजे ज़िक्र खे मूं रब पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो फर्शन ते भी मुस्तफ़ा जो ज़िक्र अर्शन ते भी मुस्तफ़ा जो ज़िक्र जॾहिं फर्श ऐं अर्श न हुया तॾहिं बि मुस्तफ़ा जो ज़िक्र जॾहिं ही सभु कुझु ख़त्म थी वेंदो तॾहिं बि मुस्तफ़ा जो ज़िक्र मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अकुल ऐं इल्म खे आॾो रखी थकिजी पवंदे उन आशिकनि जे चवण पुॼाणी त सॼी दुनिया जा वण कलम कजनि रूए ज़मीन जा दरिया मस कजनि तॾहिं बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान लिखी केरु कोन सघंदो छो त अल्लाह ताला काइनात केॾी वॾी आहे मुंहिंजो अल्लाह तो फरमाए त महबूब ऐलान करे चओ त कुल मताउ दुनिया कलील ये दुनिया सफ़ा थोड़ी आहे असां तुंहिंजे नज़र में वॾी आहे मुंहिंजे अल्लाह जे कुदरत जे निगाह में सफ़ा थोड़ी आहे जंहिं रब जे निगाह में दुनिया थोड़ी आहे मुंहिंजा मौला तुंहिंजे उन कुदरत जे निगाह में वॾड़ी शइ कहिड़ी आहे रब तो फरमायो इन्नक लअला खुलुकिन अज़ीम मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो अख़लाक़ ॾाढो वॾो आहे अंदाज़ो लगा उन महबूब मुस्तफ़ा जो शान छा हूंदो जंहिंजे अख़लाक़ यानी हिकिड़ो किरदार आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो सीरत आहे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी अमल आहे हिकिड़ो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो मुंहिंजो रब थो चवे महबूब तुंहिंजे इन हिकु किरदार खे मां रूए ज़मीन खां वॾो करे छॾियो आहे त मुंहिंजो मुस्तफ़ा केतिरो मक़ाम वारो अञा जेकॾहिं ईअं चवां त काॾे मोह मरियम जो काॾे अलाह यार काॾे असां किना कोझड़ा काॾे मुंहिंजो महबूब असां पंहिंजे गिरेबान में जाती था पायूं असांखे त इलाइक़े जो रईस बि हथ ॾियण वारो कोन्हे चङो भलो को भर में कंहिं रईस जे भर में वेही सघंदासीं कोन वेही सघंदासीं
अमीर जे घर में उहो वेंदो जेको तैयार थी ईंदो, पर्सनैलिटी सां ईंदो। मिस्कीननि खे केरु घर में विहारींदो? फाटल कपड़नि वारनि खे केरु विहारींदो? जो मदीने जो ताजदार जंहिंजो कोई नाहे उनजो मुंहिंजो महबूब मदीने जो ताजदार। तो मुझे मिठड़ा दा केॾा न खुश नसीब हो जो पंहिंजे किरदार खे ॾिसूं था त लाइक़ न आहियूं, पंहिंजे अमलनि खे ॾिसूं था त लाइक़ न आहियूं, पंहिंजे हैसियत खे ॾिसूं था त लाइक़ न आहियूं। वरी जॾहिं मुस्तफ़ा करीम जे महिरबानीअ खे था ॾिसूं त शींहं थी था वञूं त ज़रूरु कुझु आहियूं, छो त महबूब जे दामन में चंबड़ियल आहे। जे हिकिड़ो उर्दू वारे जो शेर आहे त मैं कुछ भी नहीं, मैं कुछ भी नहीं जो मेरी तेरे नाल कोई निस्बत नहीं। मैं सब कुछ हाँ, मैं सब कुछ हाँ जो मैं तेरा सदा या रसूल अल्लाह। मैं सब कुछ हाँ जो मैं तेरा सदा या रसूल अल्लाह। तेरा मीलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह। सरकार जी आमद, दिलदार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा। कुछ भी तू असा ना हो जे महबूब सा निस्बत ना है, जे महबूब सा निस्बत आ तो सब कुछ हो। छतो जेको महबूब जो आ सब कुछ रब उन जो करे छड़ियो आ। जेको महबूब जो ना है उन जो कुछ भी ना है। सादड़ी सिंधीअ में तोखा पुछा, रात ॾींहं मस्जिद में वेठो हुजे, रात ॾींहं क़ुरान पढ़े, रात ॾींहं निमाज़ूं पढ़े, रुगी एतिरो चवे त मां उम्मती महबूब जो न आहियां, उन जे पले कुझु पवंदो? जवाब ॾे। सब कुछ करे, निमाज़ूं पढ़े, रोज़ा सज को वणेस करे, पर जे मुझे महबूब जे दामन में हथड़ो न विझे त इन वट कुछ भी कोने को। पर गुनाहगार खतादार सियाकार चवे तो मौला आहियां त ॾाढो किनो, पर आहियां तुझे महबूब जो गुलाम। ॿुधा त भाग वारो आहे या कोन्हे? भाग वारो आहे। त मुसलमान मुंहिंजा मंशर ढंढ जे कपर ते मियाणी आरीसरा में रहण वारा नंढड़ा वॾड़ा जवान, तव्हांखे असांखे मुबारक हुअनि जो अल्लाह ताला तव्हां असांखे चूंडियो आहे महबूब मुस्तफ़ा जे मीलाद लाइ। जेतिरो बि मुंहिंजे आका जो मीलाद करी कॾहिं बि ईअं न चइजां त मूं कयो आहे, कॾहिं बि ईअं न चइजां त मां कीअं हीअं कंदुसि। जेको न मुंहिंजो ख़ुदा तोखे करण जी तौफ़ीक़ ॾे, चइजां मुंहिंजे करीम रब जो करम आहे जो मूं गुनाहगार जा ही चंद कणा अल्लाह क़बूल फरमाया। मुझे करीम रब जो करम जो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे मीलाद जी मूंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे। जन दोस्तन में हाजी मोहम्मद फज़ल मल्ला ऐं सदन पुटनि जे तरफ़ खां जॾहिं खां ही मीलाद जो प्रोग्राम उन्हनि रिथियो, दोस्तन खे दावत मिली। केतिरा तव्हां मां रात जो सोचींदा हूंदा त वींदासीं, कॾहिं ॾींहं जो सोचींदा हूंदा मालिकनि कॾहिं चांवर वरदा। छा तव्हां खां तो पुछां, मुंहिंजे रब जो वाइदो न आहे त मुंहिंजा महबूब तुंहिंजो उम्मती नेकीअ जो इरादो कंदो आहे, मां रब लिखराए छॾींदो। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे तबीयत में बुखार ॾाढो थकल हाँ, पर तव्हां दोस्तनि जे मोहब्बत जे करे पंहिंजे ज़ुबान खे पाणी ॾियण जे लाइ ज़रूर आयो हाँ। हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह ताला कोहे तूर ते जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घुराए ऐं काफ़ी रातियूं रहण जो हुकुम ॾिनो, जॾहिं न तौरे त मूसा कलीमुल्लाह खे मिली
जिं करे जो पढ़ी तो उन में ख़बर ते छा लिखियल हो त ऐ मुंहिंजा मूसा अहिड़ी मखलूक बि दुनिया ते पैदा कंदुसि जेका नेकीअ जो इरादो कंदी त मां अल्लाह अॻे लिखाए छॾींदुसि। हज़रत मूसा अर्ज़ कयो मौला इहा मखलूक त मूंखे उम्मत में ॾे। रब फरमायो न मूसा इहा मुंहिंजे महबूब जे लाइ ख़ासि हिकिड़ी नेकी कंदा मां अल्लाह 10 ॾेई छॾींदोमान। मौला भला इहे ॾे। रब चयो इहे बि मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाइ ख़ासि आहिनि। अज़ीज़ दोस्त तमामु लंबी फ़हरिस्त आहे। आख़िर में हज़रत मूसा तो चवे मौला जे इहो सभु कुझु तुंहिंजे मुस्तफ़ा जो आहे त पोइ मूंखे बि पंहिंजे मुस्तफ़ा जो ई बनाए छॾ। सोच ये नंढड़ी ॻाल्हि कान्हे। सोच मुसलमान क़बर में ॾाढो कम ईंदे त अंबिया जंहिं महबूब जे लाइ दुआऊं घुरनि अंबिया साहिबे किताब मुंहिंजे मुस्तफ़ा जे लाइ दुआऊं घुरनि मुंहिंजे मुस्तफ़ा जी तारीफ़ करे पंहिंजे उम्मतुनि खे ॿुधाइनि। उहो मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तोखे बिना तकलीफ़ जे रब कुणे में ॾेई छॾियो आहे। तूं उन जे पुखे में पइजी वियो आहीं। तूं उन जे नाले सां थी वियो आहीं त मुस्तफ़ा जो उम्मती अञा ॿियो रब तोखे छा ॾे? अञा कहिड़ी खोटी आहे जेका अञा तोखे अल्लाह ॾे? घिन फ़क़ीरा पंज कणी ए पंज कणी तेकूं है घणी क्या थिया जो तेॾी ना बणी। जेकॾहिं न इन नेमत खे मुस्लमान सम्झी ऐं सोची त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो उम्मती हुजणु इहो एॾो वॾो एज़ाज़ आहे जो सॼी ज़िंदगी इंसान अल्लाह जे दरबार में शुक्राने जा नफ़ल अदा करे ज़िंदगी पूरी थी वेंदी। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे आमद जो शुक्रानो अदा करे कोन सघंदासीं। छो त मुंहिंजो महबूब आयो त सभिनी ॾे आहे पर रब उन्हनि ॾिनो सभिनी खे कोन्हे आहे। महबूब आयो सभिनी ॾे आहे। अल्लाह ऐलान कयो अर्शन खे फर्शन खे उत्तर वारनि खे ॾखण वारनि खे ओलह वारनि खे ओभर वारनि खे ओ मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा ऐलान कर। औलाद आदम खे ऐलान करे चयो त या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। सभिनी ॾे मां रसूल बणिजी आयो हां रहमतल लिल आलमीन बणिजी आयो हां। महबूब खां रब ऐलान सभिनी जो करायो। रब जॾहिं न पाण ऐलान कयो अल्लाह फरमायो महबूब तूं सभिनी लाइ ऐलान कर। मां ख़ुदा फ़क़ति ख़ासि चूंडे उन्हनि लाइ ऐलान थो कयां त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। मां एहसान कयो आहे मगर सिर्फ़ मोमिननि जे मथां। मौला ईअं छो? रब तो चए महबूब उन्हनि खे ॾिनो अथमि जेके शुक्रानो अदा कंदा। सभु कंहिंखे नथो ॾियां। मर्ज़ीअ जो मालिक आहे न दा। महबूब कंहिंजो महबूब आहे? चओ अल्लाह जो। जंहिंजो महबूब आहे उहो मर्ज़ीअ जो मालिक आहे। त मुंहिंजा मुस्लमान भाउ तोखे वरी चवां त तोखे लख मुबारकूं हुजनि पर असां सिंधी माण्हू आहियूं सादड़ा बि आहियूं सबा जहिड़ा बि आहियूं। ओबासी बि ॾींदासीं सुभान अल्लाह बि चवंदासीं। सादड़ा आहियूं सबा जहिड़ा आहियूं छो त यकीन आहे त इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। मां महसूस कयां थो त तव्हां चओ था त ॿ ॻाल्हियूं जेके कयूं थोरो सुरड़ो बि उन में हुजे थोरी तार बि उन में लॻल हुजे। इहा ईअं ई ॻाल्हि आहे या मां भुलियो आहियां? इहा ईअं ई ॻाल्हि आहे न जी। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। हाणे मुबारक तव्हांखे मां ॾेई त वॾी छॾी सादर लफ़्ज़नि में भला हाणे तव्हांखे सुर तार में मुबारक ॾियां। जीअं हाफ़िज़ अहमद अली हाफ़िज़ मोहम्मद अली तव्हांखे मुबारक पे ॾिनी मां बि तव्हांखे ईअं सुर तार में मुबारक ॾियां। ऐं इंशाअल्लाह ताला मां कोशिशि कंदुमि त कुझु तव्हांखे नयूं नयूं महबूब जे प्यार जूं ॻाल्हियूं ॿुधायां। कोशिशि कंदुमि वधीक न कोन्हे को तव्हांखे भला हीअं मुबारक ॾियां
गुलड़न जे खिंडरा एण वारा पंहिंजो सहन सिंगारण वारा गुलड़न जे खिंडरा एण वारा महफिल के सजाइण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा है लख लख मुबारक तोखे मीलाद में अचण वारा तो नूर मनी बई जहान खटिया रुग रही जीव्या थई वात पटिया तो नूर मनी बई जहान खटिया रुग रही जीव्या थई वात पटिया असी नाहियो फिटा एण वारा पंहिंजो अंगणो सजाइण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा है मस्तान मुड़न जा कोन अथई आशिक त खुटण जा कोन अथई फकीर अली गौर पे चवे से अज इन बूबक शहर में 2-3 प्रोग्राम हन वरी हिते ॾिस त वेहण जी जाइ कान्हे का यकीनन जिते जिते महफिल थी रही आहे उते बि वेहण जी जाइ इंशाअल्लाह ताला कान हूंदी छो त मुंहिंजे मुस्तफ़ा जा दीवाना आशिक जिथे किथे मौजूद आहिनि है मस्तान मुड़न जा कोन अथई आशिक त खुटण जा कोन अथई आशिक त खुटण जा कोन अथई लख उर्स जे खाइण वारा पंहिंजा घरड़ा सिंगारण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा जे गरीब आई घणी गिन कर मण अध मण जी भले देग न कर जे गरीब आई घणी ड्रेग न कर मण अध मण जी भले देग न कर पंज पाव पचाइण वारा पंहिंजो सहन सिंगारण वारा पंज पाव पचाइण वारा पंहिंजो सहन सिंगारण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा थींदो दाणो कणो बि क़बूल तुंहिंजो हिन दौर दजालीअ में पंहिंजो थींदो दाणो कणो बि क़बूल तुंहिंजो हिन दौर दजालीअ में पंहिंजो हिन दौर दजालीअ में पंहिंजो ईमान बचाइण वारा पंहिंजो घरड़ो सिंगारण वारा ईमान बचाइण वारा पंहिंजूं गलियूं सजाइण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद मल्हाइण वारा लख लख मुबारक तोखे मीलाद में अचण वारा करीम रब फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझे अल्लाह पंहिंजे महबूब सां वाइदो फरमायो कहीं वाइदो फरमायो जो कायनात जे खालिक ऐं मालिक पंहिंजे सुहिणे महबूब करीम सां वाइदो फरमायो ओ मुंहिंजा सुहिणा मुस्तफ़ा ज़मानो कहिड़ो बि हुजे दुनिया कहिड़ी बि हुजे
हुक्मरान कहिड़ा भी हुजन, ज़मीन जो खितो कहिड़ो भी हुजे, अर्श जो खितो कहिड़ो भी हुजे, हर दौर में मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो रब वाइदो तो फरमाए त तुंहिंजो शान हेठि थियण कोन ॾींदुसि, तुंहिंजे शान खे बुलंदो बाला करे छॾींदुसि। कहे वाइदो कयो अल्लाह जी ज़ात, वाइदो त मुझे करीम रब फरमाईंदो आ, मर्ज़ी उन जी आ, उन वाइदे खे पूरो करण जे लाइ जंहिंखे चूंडींदो आ उन खां इहो कमु वठंदो आ। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह जे ज़ात खुद फरमायो, मगर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ज़िम्मो त अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह कुरान करीम जो ज़िम्मो फरमायो त नाज़िल भी असां कयो आ, हिफ़ाज़त भी असां कंदासीं। हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब खयो, मलाइकन खां हिफ़ाज़त कराए है, पुछण वारो उन खां केर भी न हुयो, लेकिन मुझे करीम रब जे उन हिफ़ाज़त ॾे निहार कुरान जो ज़िम्मो रब खुद खयो त संभालींदासीं। उहा संभाल कंहिंजे हवाले कई, हर माण्हू चाहींदो आहे त कुरान जो मां संभालींदड़ थियां, कुरान करीम जो मां हाफ़िज़ थियां। हर पीउ चाहींदो आहे मुंहिंजो बचड़ो कुरान करीम जो हाफ़िज़ हुजे, पर सभु कंहिंजी उम्मीद पूरी कान थींदी आहे। मुंहिंजो अल्लाह जंहिंजे सीने खे पंहिंजे कुरान जे संभालण लाइ क़बूल कंदो आहे, उन जे सीने में ताक़त ॾींदो आहे, उहो कुरान जो हाफ़िज़ बणिजी वेंदो आहे। ज़िम्मो अल्लाह खयो, कमु कंहिंखां वरितई, मख़लूक खां, सॼी मख़लूक खां, सॼी मख़लूक खां न, कंहिंखां कमु वरितई जंहिंखे चूंडे। ईअं पंहिंजे मिठड़े महबूब मुस्तफ़ा जे शान जे बुलंदो बाला थियण जो ज़िम्मो भी अल्लाह पाण खयो आहे, मगर उहो ज़िम्मो पूरो मख़लूक मां जंहिंखे रब चूंडियो आहे उन्हनि खे मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब जे जश्न करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। अज़ीज़ दोस्त, ये कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे। अच त मां तोखे कुरान करीम जा दलील ॾेई थोड़ो मथे वठी हलंदुमि। अॼु दिलि चाहे थी त सादिड़े आवाज़ में सही, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कुझु तोखे उहो ॿुधायां जेको तुंहिंजे दिलि जे मथां पार ख़ुदा कंदो कोन हूंदो। अगर हुजे त ख़त्म थी वञे त मुंहिंजे करीम रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो ज़िक्र मुंहिंजे करीम रब हर दौर में कीअं बुलंदो बाला फरमायो आहे। हर दौर जे अंदर जेकॾहिं दौर खां अॻु में वेंदासीं त बीही वेंदासीं, समझ में ॻाल्हि कान ईंदी। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मशहूर मारूफ हदीस तमामु फ़क़ीरनि ॿुधी हूंदी, दिमाग़ ते चढ़ी आई आहे। मां अर्ज़ कयां, जॾहिं जिब्राईल खां मुंहिंजे मुस्तफ़ा करीम पुछो, जिब्राईल ॾे ख़बर उमिरि केतिरी थई? जिब्राईल ॾे ख़बर तुंहिंजी उमिरि केतिरी आहे? जिब्राईल जवाब ॾिनो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿी त कुझु बि ख़बर नाहे। आसमान में हिकिड़ो सितारो रोशन थींदो आहे,
70,000 साल रोशन हुंदो आ वरी 70,000 साल वरी उहो पाण खे गुम करे छॾींदो आ उन सितारे खे मां जिब्राइल 70,000 मर्तबा ॾिठो आ मुझे करीम मुस्तफा दोबारा सवाल कयुसि ओ 70,000 मर्तबा ॾिसण वारा जवाब ॾे जिब्राइल रहंदो काथे अचो सिदरा ते सितारा काथे नज़र ईंदा आहिनि चो आसमान ते सितारा नज़र अचनि आसमान ते जेका सवाल पियो थिए ओ रहे काथे तो सिदरा ते मुझे करीम मुस्तफा फरमायो दे ख़बर भला उन सितारे के सुञाणी थो महबूब ॾिठो ज़रूर आहे पर ख़बर काई नाहे ॾिठो ज़रूर आहे ख़बर काई नाहे छो कान्हे ख़बर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर सां ॿुधजा इमाम हसन ऐं इमाम हुसैन जे पाक नालनि खे मुझे करीम रब जन्नत जे गुलन जे खुशबू में जन्नत जे गुलन जे खुशबू में छुपाए रखियो ऐं मुझे महबूब मुस्तफा जे पाक इस्म मुहम्मद के अल्लाह पांजे हुस्नन जे पर्दन में छुपाए रखियो मुझे बेनियाज रब जमाना जॾहिं बेनियाज रब करीम पंहिंजे महबूब जे इस्म खे इस्म भी कहिड़ो चओ मुहम्मद अहमद रब ज़ाहिर फरमायो मुहम्मद ज़ाहिर कोन फरमायो जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे ॿुधायो जॾहिं उम्मतनि चयो ओ मुंहिंजा सोणा तोखां वधीक दुनिया में केरु थी थो सघे ॼमण सां ॻाल्हाइण वारा ॼमण सां नबीअ जो ऐलान करण वारा ॼमण सां आसमानी किताब जी ख़ुशख़बरी ॾियण वारा अमड़ जे मथां तुहमत लाहण वारा अमड़ जे पेटा जेके नाबीन अचनि उन्हनि खे नूर ॾियण वारा मुअल खे ज़िंदह करण वारा मिटीअ मां पखी ठाहे उॾारण वारा कोढ़ जे मरीज़न खे शिफ़ा ॾियण वारा तोखां वधीक दुनिया में ॿियो केरु शान वारो थी सघे थो उन सुहिणे ईसा अलैहिस्सलाम रब जो क़ुरान गवाही ॾेई रहियो आहे उन पंहिंजे आशिकनि सादिकनि खे चई पंहिंजे उम्मत खे चई पंहिंजे ग़ुलामनि खे चई व मुबश्शिरन बिरसूली खुशखबरी तो ॿुधायांव मुखां बाद में ओहो महबूब अचण वारो आ इस्मुहु अहमद छा नालो ॿुधायो हज़रत ईसा इस्मुहु अहमद छो त मुंहिंजे करीम रब अर्श वारनि खे अहमद नालो ॿुधायो आ मुहम्मद नालो रब पंहिंजे हुस्न जे पर्दन में छुपायो आ मुसलमान गौर कर उन सुणे करीम रब जे उन पाक कुदरत जे मथां जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी बेचारा सादड़ा मुसलमान कॾहिं कॾहिं मंचुर ढंढ जे कपर ते रहण वारनि आशिकनि खां सवाल कंदा आहिनि त सहाबा मीलाद मल्हायो आहे जो तव्हां था कयो प्यार सां उन्हनि खे चांहि जो हिकिड़ो कप में अली गौर फ़कीर प्यारे करे उन्हनि खे चयो ओ मुसलमान सहाबा त 40 सालनि खां पोइ वजूद में आया मुझे मुस्तफा जो मीलाद त तॾहिं खां हली रहियो आहे जॾहिं कुझु बि काइनात में कोन हो पुछणो तई त इहो पुछ त मुझे रब कीअं मीलाद मल्हाया
अज भी मिलाद मुस्तफा हली रहियो आहे। मिलाद मुस्तफा जी माना ज़िक्र मुस्तफा। ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सोने ईसा अलैहिस्सलाम जी तारीफ़ पई करे, सोने ईसा फरमायो मुंहिंजी तारीफ़ करण वारा तारीफ़ूं त उन करीम रब जूं आहिनि जंहिं अहिड़ो महबूब बनायो आहे जेको मूंखां बाद में अचण वारो आहे, जंहिंजो रब मूंखे नबी हूंदे बि दीवानो बनाए छॾियो आहे। सुनो ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी मुझे मुस्तफा करीम ला दुआऊं घुरे मौला इहो पुनल मां बि इन पुनल जे कुणे में अचां। ओ मुसलमान ओ ॻोठ मियाणी आरी सिराजे रहण वारा पंहिंजे नसीबन ॾे त निहार जो तुंहिंजे नसीबन सां अंबिया बि रीसूं कयूं। जेको तोखे मुफ्त में मिलियो अंबिया खे दुआउन खां बाद में मिलियो आहे। तोखे मुफ्त में मिलियो अंबिया खे मिलियो ज़रूर मगर दुआउन खां पोइ केॾो न तूं भाग वारो आहीं। पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे नसीबन ते नाज़ कर। मुझे करीम रब तुझा नसीब निराला फरमाया। अल्लाह इए त फरमायो महबूबा तुझे शान के बुलंदो बाला फरमाईंदुसि। अल्लाह टाइम जो तायुन कोन कयो, वक्त जो तायुन कोन कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अच त हिकिड़ी झलक मथे हलऊं त कॾहिं खां मुंहिंजो रब कीअं पंहिंजे महबूब जे नूर खे ज़ाहिर कंदो थो अचे। कायनात जे अंदर भला जे हिक ॿ ॻाल्हि थोड़ी आम अकुल को मथे करे चवां हली वेंदी। वुज़ू त कोन टुटंदो न कंहिंजो इंशाअल्लाह ताला। सची हो अथव त मुंहिंजो महबूब मदीने जो साईं छाहे ख़ुदा जो कसम कंहिंखे ख़बर कान्हे। रुगी इश्क जे अख सां थोड़ो अॻिते वध त सही। सफ़ा सादड़े अंदाज में तोखे चई ॿुधायां अल्लाह ताला जॾहिं पहिरों इंसान ज़मीन ते पैदा पे फरमायो त रब उन जो ऐलान क़ुरान में कीअं कयो हो। इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। ज़मीन ते केर मोकले रहे हो जवाब दे खलीफो जवाब दे कहे ऐलान कयो रब्बुक कहे जियादो लिल मलाइकत मलाइकन जियादो मलाइक मौजूद हुया उन्हनि जियादो रब छा फरमायो इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइकत इन्नी जाइलुन फिल अर्द खलीफा। मा अल्लाह खलीफो यानी खलफ पंहिंजे पोयां मोकिले रहियो हां। छा मोकिले खलीफ़े मां मुराद चाहे चओ खलफ। खलफ मना पोयां। खलफ जो ज़िद चाहे सलफ। सलफ मना अॻियां। सलफ अॻियां खलफ पोयां। मूंखे जवाब ॾे ख़ुदा जो अॻु ऐं पीछो आहे या नाहे। जवाब ॾे आहे। ख़ुदा जो पीछो आहे चो नाहे। ख़ुदा जो अॻु आहे चो नाहे। जॾहिं ख़ुदा जो पीछो बि नाहे त पोइ पोयां खलफ कीअं थियो। जॾहिं ख़ुदा जो अॻु बि नाहे त अॻियां सलफ कीअं थियो। ऐं क़ुरान बि बीठो आहे हज़रत आदम खे ख़लीफ़ो मञण बि हक़ आहे। रब जो हुक्म बि सचा। ख़लीफ़ो मञण बि हक़ आहे। रब जो हुक्म मञण बि सचा। त पोइ हो खलफ केरा सलफ केरा चो आशिक ॻोल्हे ज़रूर वञी मंज़िल ते पहुचंदा। कीअं ॻोल्हे वञी मंज़िल ते पहुचंदा। सोने लतीफ़ सरकार फरमायो वेह ममंद बंबोर
चल जी गोली छद मगस छो त डोरण मजा दस पमदीने पुनल जो समझ में गाल अचे थी अल्लाह ताला जने खलफ के बनाए रहो जो खलफ बनाए रहो यकीनन को सलफ आहे जो तो खुदा अॻु खां भी पाक खुदा पुठ खां भी पाक खुदा सजे खां भी पाक खुदा खबे खां भी पाक खुदा हेठ खां भी पाक खुदा मथे खां भी पाक अल्लाह त बेनियाज़ इन में त कोई शक ना है लेकिन शक भी ना है ॻोल्हणो भी आहे त पोइ खलफ जॾहिं थियो उन जो सलफ केरा कंहिंखां पुछो चो ॿिया सभई दरड़ा छॾे ॾे अच त मदीने वारे यार जे दरड़े ते हली पुछा कयूं ओ मुंहिंजा सुण करीम आका खलफ के जो मौला बनाए रहियो इन खलफ जो सलफ चाहे मुझे करीम मुस्तफा ऐलान फरमायो कुन्तु नबिया व आदम बैनल माई व तीन मुझे करीम रब जे महबूब सुने फरमायो तजे कदे सलफ ऐं खलफ के बोलन तो चाही त खलफ अञा मिट्टी ऐं पानी में बणजी रहियो हो कुन्तु नबिया मां मुस्तफा अगे नबी हुयुस कुन्तु नबिया मां मुस्तफा अगे नबी हुयुस खलफ मिट्टी पानी में पियो गोहिजे सलफ अगे नबिया बुधाए त खलफ केरा ऐं सलफ केरा लेकिन सवाल वॾो गाल मु तमाम वॾी कई माण्हुनि वीचारनि के कदे कदे उही इश्क जी गाल थोरन के समझ में ईंदी मुंहिंजा दोस्त अजीज अकुल वारनि के त इश्क जी गाल समझ में अचणी कोन्हे का जे न अकुल वारनि के इश्क जी गाल समझ में अचे हाँ त पोइ सोणे बुल्ला साईं ते फतवा कोन मिले हाँ जंहिं बुल्ला सोणे छा देर ई कान करे चई अंत बहर दे खबर न काई रंगी रंग बनाया अंत बहर दी कल्लन काई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया अल्लाह आदमी बन आया है अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया हाबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया हाबिल काबिल पुत्र आदम दे आदम किसका जाया असी आदम को अगे हुआ से असी आदम को अगे हुआ से आदम सादा जाया अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया ऐन दा बुरका मीम दी चादर मुख विच घूंघट पाया अली रजा है नाम हमारा अली रजा है नाम हमारा बुल्ला नाम बुलाया अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया रंगी रंग बनाया मौला आदमी बन आया है अंत बहर दी कल्लन काई रंगी रंग बनाया रुगी बुल्ला साईं जो शहर चई जान छड़ाए कोन उथंदुसि कुरान जो दलील ॾेई पोइ ज़रूर उथंदुसि मता सुभाणे मुंहिंजे दोस्तनि खे
मता सुभाणे मुझे दोस्तन के केर चवे त बुल्ला साईं जो फकीर को काफी चई करे जान छडाए वयो रब इंसानी सूरत में कीअं आयो मां तो खां तो पुछा मुसलमान मां त महबूब जो जिक्र कयो बुल्ला साईं त महबूब जो जिक्र कयो लेकिन तो खां तो पुछा त रब मिलंदो काथे आ जवाब दे रब काथे आ जवाब दे मक्के में आ जवाब दे मदीने में आ जवाब दे फर्श ते आ अर्श ते आ काथे आ रब तो में आरगी तू पाण खे संभाल तू में मौजूदा कुरान करीम पढ़ा वहुव माकुम वो तो सा गदा ऐनमा कुंतुम रुगी तू पाण खे गोल त तू काथे हई जेको पाण खे लहंदो आ उहो पंहिंजे रब खे बि लही वठंदो आ लेकिन गाल अञा मंजिल अॻिते हलंदी गाल इते भी कान रहंदी गाल पंहिंजे सिस्टम सां अॻिते हलंदी त खलफ आदम बनियो ऐं सलफ जे महबूब मुस्तफा बनियो त पोइ तव्हां आदम खे खलीफतुल्लाह जे बजाय खलीफतुन नबी चओ इहो सवाल थींदो या कोन थींदो जवाब ॾे दुनिया चवंदी त खलीफतुल्लाह खे पोइ खलीफतुर रसूल चओ उन्हनि खे जवाब ॾे त मुंहिंजा मिठड़ा सवाल करे बस कयई हाणे ॾिस त मुंहिंजो रब पंहिंजे कुर्ब गायत में पंहिंजे महबूब खे छा चई रहियो आहे ख़बर पइजी वेंदई त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा में कहिड़ो राबितो ऐं प्यार आहे हिकिड़े मिंट जे लाइ ॻाल्हि किसो न खणंदुमि किसे जी ॻाल्हि न कंदुमि फ़क़त आयत क़ुरान जी तिलावत करण लाइ रुॻी थोरी हिंट्स ॾींदुमि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जो जॾहिं हिजरत जी रात नूर जी बरसात 40 माण्हुनि जी चइनी तरफ़नि खां लॻल घात पर बिस्तरे ते सुहिणे अलीअ जो साथ रहमत जी तजल्लियात मुझो करीम मुस्तफा बिस्तरे ते सुहिणे अलीअ जो साथ ऐं जबलन ऐं जंगलन में वरी अबू बकर जो साथ अज़ीज़ाने मन गौर कर मुझे सुने करीम मुस्तफा जा दीवाना 40 माण्हू 80 अखियुनि सां मुझे मुस्तफा करीम जे मुंहिंजा अंगण खे घेरियो बीठा आहिनि त महबूब जे खट ते सुतला इन खट वारे खे छॾणो नाहे गौर त कर मुझे मुस्तफा ज़मीन तां लप भरी पथरियूं चवी तुंहिंजी मर्ज़ी वारी चवी तुंहिंजी मर्ज़ी बजरी चवी तुंहिंजी मर्ज़ी मुझे सुने करीम मुस्तफा लप भरे रुगी हीअं उछलाई छो त 40 माण्हू हुया घणा हुया हम चोरस बीठा हा मुझे मुस्तफा हीअं लप कान फेराई मुझे मुस्तफा हिकिड़े खे अख में कान हई 40 लपूं कोन भरियूं मुझे करीम मुस्तफा हिकिड़ी लपड़ी खणी रुगी हीअं करे छॾियो कीअं कयो हीअं करे छॾियो अखियुनि हूंदे 40 खे ई रब बेनूर करे छॾियो अखियूं सभु कुझु ॾिसनि पयूं मगर न ॾिठो त मुझे मुस्तफा खे न ॾिठो पंहिंजे पाक जिस्म सां वजूद अतहर सां मुंहिंजो करीम मुस्तफा उन्हनि जे आॾो लंघी वियो कंहिंजी बि नज़र मुझे मुस्तफा ते न पई पाक वजूद जिस्म सां मुंहिंजो महबूब लंघियो कंहिंजी बि नज़र कान पई छो कान पई चओ त मुझे मुस्तफा चयो मौला ही बेअद
दफ़ा गुस्ताखन मां मुस्तफ़ा इन्हनि खे पंहिंजो पाण ॾेखारण नथो चाहिया मुंहिंजे रब फरमायो महबूबा पोइ तूं इन्हनि जे आॾो लंघी वञो इन्हनि जे अखियुनि ते पर्दा बि मां रब पाण ॾेई थो छॾियां 40 माण्हुनि जे आॾो मुंहिंजो मुस्तफ़ा करीम पाक जिस्म सां लंघियो नज़र आयो चो कोन आयो नज़र आयो कोन आयो नज़र ओॾा अबू बकर सिद्दीक़ घर में सुतो पियो मुझे करीम मुस्तफ़ा रुगी सजड़ो कयो अबू बकर सामान जी गोथड़ी बधी पई ड्रोड़ंदो अबू बकर जागी पियो मुझा मुस्तफ़ा मूंखे खुशबू आई त मुझो पुनलो अची रहियो होड़ा सुणी अली मुर्तज़ा शेर खुदा दे निहारियो शेर खुदा का सवाल कयो सुना 40 बीठा 40 जे हूंदे निंड कीअं कयव शेर खुदा हिकिड़ो ई जवाब ॾिनो कहिड़ो पाण फरमायो जहिड़ी सुकून जी निंड अली बिन अबी तालिब उन रात कया ज़िंदगीअ में कॾहिं बि अलीअ अहिड़ी सुकून जी निंड कान कया तफ़सील में नवीदुम ॻाल्हियूं ॿुधलूं मक़सद वारी ॻाल्हि ते अचां मुंहिंजे करीम मुस्तफ़ा लप भरे छा कयो ॻाल्हाए छा कयो उछलाई लप कहें जो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा हथड़ो कंहिंजो करीम मुस्तफ़ा जो बाह कंहिंजी करीम मुस्तफ़ा जी जिस्म कंहिंजो चो मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो उछलाए मथे मुझो मुस्तफ़ा रब ऐलान करे चवे वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा ओ मुझा मुस्तफ़ा ओ मुझा महबूबा दुनिया सजी चवे त इहा पत्थरनि जी मुठ मुझे मुस्तफ़ा उछलाई पर तुझो रब थो चवे हथड़ो मुस्तफ़ा जो पर हकीकत में मां रब पाण उछलाई महबूब मुस्तफ़ा जे अमल के खुदा पंहिंजो अमल करार ॾिनो महबूब मुस्तफ़ा जे उछलण के खुदा पंहिंजो उछलण करार ॾिनो महबूब मुस्तफ़ा जे हालांकि सभिनी ॻाल्हियुनि खां खुदा पाक महबूब जे अदा खे खुदा पंहिंजी अदा करार ॾिनो रब चयो त महबूबा इहे पथरियूं तो न उछलायूं पर मां अल्लाह उछलायूं खुदा तो फर्क ही न तो करे खुदा तो पंहिंजे महबूब सां प्यार जो इज़हार कंदो रहियो रुगी एतिरो बि नाहे पर अञा तोखे वाज़े दलील ॾियां क़ुरान करीम मां त ख़लीफ़तुल्लाह छो था चओ ख़लीफ़तुन नबी चई छॾियो मां जवाब हिकिड़ो ॾिनो ॿी बि क़ुरान जी आयत पढ़ा चवंदे त टी बि पढ़ण लाइ तयार मुझे सुने करीम रब मुझे महबूब मुस्तफ़ा के फरमायो मई युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह जेको मुतीउर रसूल उहो ई मुतीउल्लाह इहो केरु फरमाए रहियो जो गायत कुर्ब में मुझो रब फरमाए रहियो त पोइ हिते बि समझण जी कोशिश कर जेको ख़लीफ़तुन नबी रब उनखे ख़लीफ़तुल्लाह चई रहियो अज़ीज़ान मन टी क़ुरान जी आयत पढ़ा इन्नल्लज़ीन युबाइऊनक इन्नमा युबाइऊन अल्लाह यदुल्लाहि फौक़
वहीदीहिम ओ मुझा मुस्तफा ओ मुझा महबूब मुस्तफा इहा बैयत कंहिंजे ला थी आहे जो सोणे उस्मान जे पलांद ला थी आहे उस्मान ज़िन्नूरैन जे जॾहिं मके जे माण्हुनि हुल हुलाया त उस्मान शहीद थी वियो आहे मां तोखां थो पुछां जे मुंहिंजो मुस्तफ़ा नथो ॼाणे त दुनिया में केरु ॼाणे रहियो जे मुंहिंजे मुस्तफ़ा वटि इल्मु नाहे त पोइ सोणे अलीअ वटि इल्मु किथां आयो जे मुझे मुस्तफा वट इल्म नाहे त अबू बकर वट किथां आयो जे मुझे मुस्तफा वट इल्म नाहे त उमर उस्मान वट किथां आयो जे मुझे मुस्तफा वट इल्म नाहे त कायनात में इल्म किथां आयो इल्म जो खालिक मुझो करीम रब्बा उनके पढ़ाईंदड़ रब्बा त पढ़ंदड़ मुझो मुस्तफा है कायनात के इल्म जा खजाना ॾियण वारो मुझो मुस्तफा लेकिन राज कहिड़ो आहे मुझे मुस्तफा के ख़बर आहे ज़मानो ईंदो मतां मुझे उस्मान जे लाइ कंहिंजे दिल में का तकलीफ़ थे मां मुस्तफा हीअं थो कयां मौला तूं छा थो करे रब तो चवे तूं उस्मान सोणे पंहिंजे यार जे लाइ ग़ुलाम जे लाइ ख़लीफ़े जे लाइ बैयत वठो हथनि ते हथ रखरा मां रब तो चवां महबूबा इहा बैयत एडी त सुठी आ जो हथ तुंहिंजो आ मां रब तो चवां त मुंहिंजो आ